जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मिठियाणीअ खां। मिठियाणी भरिसां ॻोठु लेटर नंगर खान चांडियो इस्पताल वटि हादिसो पेश आयो। नतीजे में 4 साल बालक मौके ते फ़ौत, जॾहिं त नौजवान जी ॿांह कटिजी वई। तफ़सील मूजिबि ठठ गोराऊ वासी मोहम्मद रफ़ीक समूह, जेको लेट नंगर इस्पताल में स्वीपर तौरु मुक़ररु थियल आहे, अॼु मामूल मुताबिक़ ड्यूटी ते पंहिंजे 4 साल पुटु हसनैन समूह खे साण करे लेट नंगर इस्पताल बाइक ते खणी वञी रहियो हो। साम्हूं ईंदड़ 2 नामालूम मोटरसाइकिल सवार, जिन वटि बब्र जा पल्ला लाहिण वारी रेड़ी गॾु हुई, जॾहिं त मोटरसाइकिलूं आम्हूं साम्हूं थियण खां पोइ ओचितो रेड़ी लॻण सबबि 4 साला बालक हसनैन जे मुंहं में लॻी ऐं नौजवान मोहम्मद रफ़ीक समूह खे ॿांह में लॻी। नतीजे में संदसि पुटु हसनैन मौके ते फ़ौत थी वियो ऐं मोहम्मद रफ़ीक जी साॼी ॿांह ठूठ खां कटिजी अलॻि थी वई। ॿिए पासे अहिड़ी इतिला मिलण खां पोइ मिठियाणी पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी नौजवान खे मिठियाणी इस्पताल खणाए आई ऐं नामालूम मोटरसाइकिल सवार भॼी वञण में कामयाब थी विया, जॾहिं त ज़ख़्मी खे ॻणती जोगी हालत में सिविल इस्पताल नौशहर फ़िरोज़ रिफर कयो वियो। पुलिस पारां जवाबदार खे हथु करण लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा जारी आहिनि। लाश घर पहुचण ते कहराम मची वियो। आख़िरी इतिलाउनि ताईं थाणे ते का बि NC दाख़िल न थी सघी।